छोकिरीअ खे वापसि करण जो ज़ोर एसी ताईं तव्हांजे मथां ख़तमु न थींदो जेसी ताईं तव्हां छोकिरे ऐं छोकिरीअ जो निकाह नथा करायो। राणी बेगम, मूं पाण इहो सोचियो आहे त इन्हनि ॿिन्ही जो निकाह कराए छॾियां, पर निकाह में छोकिरीअ जे पीउ जो हुजणु ज़रूरी आहे। पोइ ईअं कयो न, कहिड़े बि तरीक़े सां छोकिरीअ जे पीउ खे हिते घुराए वठो। हिते जेको बि आयो आहे न राणी बेगम, उन छोकिरी जे पीउ बाबति मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं आहिनि। मां पाण चाहियां थो त छोकिरी जे पीउ सां रूबरू मिलां, ॾिसां त वाकई हू शैतान सिफ़त आहे या माण्हू अजायो ॻाल्हियूं था कनि। हिकु न्याणी भरवसो करे असां वटि रही पई आहे, हुनखे तहफ़ुज़ ॾियणु असांजो कमु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कोमल बि हुनखे भेण सम्झंदी आहे। न्याणी जेकॾहिं असांजे भरवसे जे करे असां वटि रही आहे त मां हुनखे नुक़सानु ॾियणु कोन ॾींदुसि। इन ॻाल्हि जी तूं पक करे छॾ। कोशिशि कयो साईं, जेतिरो जल्दी थी सघे न त छोकिरीअ जे पीउ खे घुराए हिन ॿिन्हिनि जो निकाह कराए छॾियो। जॾहिं धुरियुनि में ॻाल्हियूं थी वेंदियूं न त पोइ हिननि खे तव्हां वापसि वञण जी इजाज़त ॾेई छॾियो, न त हिन ई ॻोठ में हुननि खे को घर वठी त रहाए छॾींदासीं। ईअं ई थींदो, इन लाइ तूं परेशान न थी। कासिम, मञा थो त तूं चाकर खान जो दुश्मन आहीं, पर असांजो महिमान आहीं। हुन करे मूं तुंहिंजा हथ आज़ाद कया। ऐं हा, इन आज़ादीअ जो तूं ग़लति फ़ाइदो न वठिजांइ। जेकर तो हितां भॼण जी कोशिश कई त पोइ मजबूरन मां तुंहिंजा हथ पेर ॿधी तोखे पंहिंजे तय खाने जे कुंडनि में उछलाए छॾींदुसि। मंसूर खान, मां हितां भॼण जी कोशिश कॾहिं न कंदुसि। तव्हां इज़त कई आहे त पोइ मां हिन जो ग़लति फ़ाइदो छो वठंदुसि ऐं मां पंहिंजी आज़ादी खे हर भरू बर्बाद छो कंदुसि। बाक़ी जे मौत लिखियलु आहे त पोइ इंसान हुन खां बची कोन थो सघे। मां हुनखे दिलि सां क़बूल कंदुसि। जवानी ऐं मुहाड पार वकर इहो ई आहे त फासण खां पोइ अजायो पतकण आहे। मंसूर खान, तव्हां इज़त कई आहे त पोइ मां तव्हांखे धोखो ॾियण जी कोशिश छो कंदुसि। ऐं मूंखे इहा पक आहे जेकॾहिं मां हितां भॼण जी कोशिश बि कई त मां हितां निकिरी कोन सघंदुसि। तव्हां मुंहिंजे तरफ़ खां मुतमइन रहो। अम्मा, उहा असांखे बचाइण लाइ कोन आया हुआ, उहा असांखे हिते कुटण लाइ आया हुआ। पंहिंजे पीउ जूं पटियूं पढ़ायल अथई, उहा तो ॿोली ॻाल्हाइनि पुट। मारे तारा गोल तारा छोरे खे कुटे कुटे दुंबो ठाहे छॾियो अथनि। ऐं हीअ रन थी चएसि असीं ग़लति हूं ऐं हू मोतबर सही आहिनि। हक़ ऐं सच ते जेकॾहिं दिलशेर खे धक हयो न त उनजो ख़ैरु हुयो, पर जेकॾहिं सांवल आयो न हू तव्हांखे ॿ धक कोन हणंदो, सिधी बंदूक हणंदव। इन सांवल जे त किरोध खां बची वेंदासीं, पर जेके वात मां गोलियूं थी कढी न इन खां असीं कतई कोन बची सघंदासीं। यार बाबा, अम्मा जो टीको कॾहिं बि ख़तमु कान थींदो, तूं हिन तरफ़ कल्ह ई न ॾे। अड़े बाबा, तारूं वारा धक पे था लॻनि, तारूं वारा सॼो मग़ज़ पे थो वॼे दोल वांगुरु, ऐं तूं थो चई त हिन जे ॻाल्हि खे कन न ॾे। मुंहुं माठ कई, हाणे हिकु लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाईंदसि। जेकॾहिं पादरनि में अचो न त मूंखे न चइजो त बिलो कजे। तो वरी असांजो कहिड़ो बिलो कयो आहे सिवा पीउ पुट खे कुटराइण जे। सिको जी भेण जो सामल पंहिंजे सौट सां ज़बरदस्ती निकाह कराए छॾियो आहे, इहा पकी ख़बर आहे। बाक़ी सिको जा माउ पीउ ज़िंदा आहिनि। फ़िलहाल इन ॻाल्हि जी ख़बर सिकुअ खे न पवणु घुरिजे। मां पाणी हुनखे मुतमइन कंदुसि। बाबर साईं, सामल त सिको सां हिसाब किताब सिधो करे छॾियो, अञा बि को कदम खणंदो छा? हाणे सावल खे ॻाल्हियुनि में अचणो पवंदो। बाबा साईं, तव्हां चाकर जे मथां ज़ोर रखो, हिननि जो ठाह थी सघे थो। ख़बर पई आहे त चाकर पंहिंजे वॾे दुश्मन जाबिर जे पोयां आहे। जेसि ताईं इहो चाकर जाबिर खे ॻोल्हे हथ न कंदो न तेसि ताईं ॻाल्हियुनि में कोन ईंदो। ऐं सावल चाकर जी सलाह खां सवाइ सिकुअ सां के बि ॻाल्हियूं कोन कंदो। हाणे छा सोचियो अथव बाबा साईं? फ़िलहाल तव्हां सिकुअ खे हिते वठी अचो, ॾिसां त उनजी राय छा आहे। उन खां पोइ को मां पंहिंजो हतमी फ़ैसिलो ॾेई सघंदुसि। सिकुअ जी सलाह खां सवाइ को फ़ैसिलो करणु सिकुअ सां
ज्यादती थी थी। सिकू ॾे ख़बर तोखे भला ॻोठ जी का ख़बर मिली? न सोणी, मूंखे ॻोठ जी का बि ख़बर कान थी पवे, न उतां जी का ख़बर पवे थी, न ई वरी रईस अकबर ख़ान ओॾां वञण जी मूंखे इजाज़त थी। जेकॾहिं तोखे ऐं मूंखे हितां नथो वञणु ॾिनो वञे त हिन में तुंहिंजी ऐं मुंहिंजी भलाई आहे। सोणी, मां मञा थो त हिन में असांजी भलाई आहे, पर ओॾां ॻोठ में मुंहिंजी अम्मा ऐं बाबा सां छा थो थिए इन जी त ख़ुदा खे ख़बर आहे, पर सोचे सोचे मुंहिंजे दिमाग़ जूं रगूं ई सुन थींदियूं थियूं वञनि। सिकू मालिक साईं भलाई कंदो, पर हिन वक़्तु तोखे सब्र सां कमु वठिणो पवंदो। सच थी चवे, सब्र खां सवा मूं वटि ॿी का वाट बि त कान्हे न। ऐं हिन ॻोठ में मां पंहिंजो पाण खे क़ैद थो सम्झां। हिन ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि वञण जी बि मूंखे इजाज़त न आहे। ॻोठ जे ॿाहिरां सावल वारा ऐं रेस वारा तुंहिंजी ताड़ में हूंदा, तुंहिंजी जान खे ख़तरो थी सघे थो। इन करे तोखे ॻोठ जे ॿाहिरि नथा वञणु ॾियनि। मञा थो त मूंखे ॿाहिरि न छॾनि भली, पर घटि में घटि एतिरो त कनि मूंखे ॻोठ जी ख़बर त आणे ॾियनि न। उन लाइ तू रेस अकबर ख़ान खे चवंदे न त तोखे जांच करे ॿुधाईंदो। सच ॿुधाए सोणी, तोखे पंहिंजे माउ ऐं पीउ जी यादि नथी अचे? अम्मा जी कॾहिं कॾहिं यादि ईंदी आहे, बाक़ी बाबा खे यादि करे छा करिणो आहे? उन त कॾहिं बि ज़िंदगी में असांखे को सुख न आहे ॾिनो। बाबा त सॼी ज़िंदगी रुॻो पाण लाइ सोचींदो रहे थो। जाबिर जो ॾस हिन पहाड़ी इलाइक़े में मिलियो आहे। वो हिते काथे कंहिंजी पनाह में। सोडी तमामु मुश्किल जाइ आहे। जाबिर खे हिते ॻोल्हणु नामुमकिन बणिजी वेंदो। केॾो ई मुश्किल छो न हुजे, पर जाबिर खे हर हाल में हथु करणो ई पवंदो। जेसीं ताईं इन ज़ालिम खे इन्हनि जबलनि में दफ़न नथो कयां, मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो सोट। त पोइ ठीकु आहे सोट, लायूं था चओ तरफ़ हमरा, ख़ुदा कंदो कंहिंजे न कंहिंजे रुख चढ़ी वेंदो। त पोइ इंतज़ारु नथा कयूं, सो त हली जाबिर खे ॻोल्हियूं था। जेकॾहिं सिज लथे ताईं जाबिर हथु न आयो हिते, त पोइ पहाड़ी जे मथी पटी में हली ॻोल्हींदासीं। अचो। एॾो तकड़ो आहीं, साह कढियो ई, अॻई असां टिगल, ख़तरो त न आहे? चाकर खान ऐं हुन जा माण्हू हिन तरफ़ पहुची विया आहिनि। हिन तरफ़ पिया अचनि छा? हू ॻोठ जे मथे तरफ़ आहे न। फ़िलहाल तूं हिते सुकून सां वेही सघीं थो। मुंहिंजी हुननि ते नज़र आहे। जेकॾहिं हू हेॾे आया, मां तोखे ॿुधाईंदुसि, पोइ तूं हितां निकिरी कंहिं ॿिए पासे हलियो वञजां। असल में ॾिस, मां तुंहिंजे आसरे हिते रहियल आहियां। का लापरवाही न कजांइ। मता तुंहिंजी थोरी ग़लती जे करे चाकर खान जी मुंहिंजे मथां कड़के गोलियूं हणी मूंखे तुफ करे छॾे। बेफ़िक्र रह जाबिर, मां तो जहिड़े दोस्त खे नुक़सान पवणु कॾहिं न ॾींदुसि। मिड़े यार वरी गुपार थो हुजे। मतलब त जाबिर जे भाउ कासिम खे क़ैद करे अची उहो ताक़त रखियो अथनि। हा वॾा, इहा ई हक़ीक़त आहे। नूरो जेकॾहिं चाकर खान चाहे हा न त कासिम खे मारे उते दफ़न करे छॾे हा, पर कासिम खे ॿधी हिते छो खणी आयो आहे? इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी? वॾा आहियो बाबा साईं। चाकर खान जो इन्हीअ पोयां कहिड़ो मक़सदु आहे, इहा तव्हांखे ख़बर हूंदी। बशु चाकर खान असांखे ॾसणु थो चाहे त असां हुनजे साम्हूं लाचार, बेवस ऐं कमज़ोर आहियूं, जिन खे असां पनाह ॾिनी, मूंखे बचाए न सघियासीं। वॾा जेकॾहिं हीअं आहे, इन चालाकी में मंसूर खान बि हुन सां ॿधल हूंदो। इहा हलकड़ाइप चाकर खान ऐं मंसूर खान खे ॾाढी महांगी पवंदी। बाबा साईं, हाणे तव्हां छा सोचियो आहे? बशू, मूं जेको कुझु सोचियो आहे उन जी ख़बर तव्हांखे राति ताईं पहुची वेंदी। मां छा थो करणु चाहियां, बसि तव्हां तयारु रहिजो। अॼु राति वोह ज़रूरु ॿारींदासीं। सांवल,
असांजी रस्तारो तोखे ॾाढी महांगी पवंदी। तोरो माप त ॾिसां त केतिरी महांगी थी पए। हा सावल तव्हां सां को बि जहिड़ो कोन्हे को, असांखे वञण ॾियो। अरे रे पहलवान वञ वञ पिणे खे न्यापो ॾे त तुंहिंजे हिन कंधार पुट खे सावल पाण सां गॾु ॿधी खणी वियो आहे। हाणे हुन छोरी जे एवज़ तूं पंहिंजी छोरी मुंहिंजी औताक ते छॾे वञ ऐं हिन खे वठी वञ। सिकू मां चाहियां थो त हाणे तुंहिंजो हिन छोकिरी सां निकाह थियणु घुरिजे। बोतार साईं, मां सोणी सां निकाह करण खां पहिरियां ॻोठु वञी ऐं ॻोठ जो अहवालु वठी थो अचां। उहो वठी अचणु मुंहिंजे लाइ लाज़मी आहे। थोरी घणी हेठां ई मथां ई थी आहे, पर ईअं सम्झ त तुंहिंजा माउ पीउ सही आहिनि। मुंहिंजी भेण जो छा थियो? इहा ख़बर बि त तव्हां वटि पहुची चुकी हूंदी। मूंखे इहा ख़बर पई आहे त तुंहिंजा सभु घर भाती सही आहिनि, उन्हनि खे को बि नुक़सानु कोन पहुतो। तूं हाणे हीअं कर त मूंखे रूंडे जो नंबर ॾे त मां फ़ोन करे हिते घुराए थो वठांसि। जेको रूंडे जो नंबर मूं वटि हुयो उहो त फ़िलहालु बंदि थो मिले। ठीकु आहे, मां कंहिं बि तरीक़े सां रूंडे खे घुराए थो वठां। छोकिरीअ जे पीउ जे साम्हूं तुंहिंजो हिन छोकिरी सां निकाह थींदो न त पोइ तो ते को बि ग़लति इल्ज़ाम न आणे सघंदो। ऐं ॿी ॻाल्हि त रूंडे जे हिते अचण सां तव्हां ॻोठ जा सभु अहवाल उन खां वठी सघो था। वॾायो रहीस, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। तो ॿुधे उथे ई कोन था सघो। अड़े न मुराद वञी पिणे खे न्यापो ॾे। सावल खान चयो आहे त तुंहिंजो पुटु शेरल मूं वटि ॿधल आहे। औताक ते अची मूंसां ॻाल्हियूं करे पा पलांद मूंखे ॾेई पंहिंजे पुट खे आज़ादु कराए वञे, न त हे कंधार तेसी ताईं मूं वटि ॿधल हूंदो जेसी ताईं हिन जा पसाव पूरा नथा थियनि। सावल, ही सौदो तोखे ॾाढो महांगो पवंदो। महांगो सस्ते ऐं महांगे जो त असां सोचींदा ई न आहियूं। वखर वठी छॾियो आहे, हाणे जेको थियो हुनखे मोह ॾींदासीं। हल तूं सोटरा खणो हिनखे वठी हलोसि, वठी हलोसि। मंसूर खान ॿारहीं दुश्मनी पंहिंजे दर में खणी आयो आहे। हू शायदि करम खान जी ताक़त खां वाक़ुफ़ ई न आहे। बाबा साईं, मंसूर खान पंहिंजी यारी पियो निभाए ऐं तव्हां पंहिंजी यारी पिया निभायो। मूं पंहिंजी ऐं मंसूर खान पंहिंजी यारी हलाई त पोइ ॿई पाण में कोन ठहंदासीं। असां ॿिन्हिनि जे विच में खूनी तकरार कर खणंदो ऐं पोइ वॾो नुक़सानु थींदो। पर बाबा साईं, मंसूर खान जो चवणु आहे त तव्हां खूनी माण्हुनि खे पनाह ॾिनी आहे, हू तव्हांखे पंहिंजो ॾोही थो सम्झे। जाबिर सां मुंहिंजी पुराणी वाक़फ़ियत आहे ऐं हुन जा मूं ते केतिरा ई थोरा आहिनि। मां अहिड़े ॾुखे वक़्त में जाबिर खे अकेलो कॾहिं बि न छॾींदुसि। बाबा साईं, तव्हां जाबिर खे अकेलो नथा छॾे सघो ऐं मंसूर खान चकर खान खे अकेलो नथो छॾे सघे। ऐं जेकॾहिं छिकताण वधी त हुन पासे जा माण्हू मरंदा, हिन पासे जा माण्हू मरंदा। जेकॾहिं मंसूर खान नथो हटे न त मां बि कॾहिं बि पंहिंजो पेर पोइ ते कोन हटाईंदुसि। जे न त इहो मंसूर मूंखे कमज़ोर सम्झंदो। पर कोशिशि कजो त जाबिर खे नुक़सानु न पहुचे। पोइ भली असांजा माण्हू मरनि
या वरी हुन धुर जा। मूं अकबर ख़ान सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं तमामु जल्द तव्हां ॿिन्ही जो निकाह बि थी वेंदो। उन खां पोइ तव्हां हिन ॻोठ में असां सां गॾु रही सघो था। तव्हांजी हिफ़ाज़त जी ज़िम्मेवारी असांजी हूंदी। इहो तव्हांजो थोरो असां कॾहिं बि न लाहे सघंदासीं। हिकु भेण ॿी भेण ते कॾहिं बि थोरो न आहे कंदी। मां तोखे पंहिंजे हथनि सां कुंवार ठाहींदसि। जॾहिं तूं शादी कंदीअ न तोखे मां पंहिंजे हथनि सां कुंवार बणाईंदसि। दुआ कर त कोमल जे लाइ बि हिन जे बराबरि जो रिश्तो अची वञे। अम्मा तूं मुंहिंजी शादी लाइ परेशान न थी। मूंखे शादी जी जल्दी न आहे। तूं सोणी जी शादी जो सोच। कुझु ॾींहंनि में सोणीअ जे पीउ खे हिते घुरायो वेंदो ऐं हिन ॿिन्हिनि जो निकाह कराईंदासीं जीअं हिन ॿिन्हिनि जे मथां कोई आङर न खणी सघे। बाबा खे केरु वठण लाइ वेंदो? उन लाइ तूं परेशान न थी। साईं अकबर इहो कमु पाण करे छॾींदो। ठीकु आहे। हाणे तूं कुंवार बणजण लाइ तयार थी वञ। तमामु जल्द तुंहिंजो निकाह करायो वेंदो। सही सही ॻाल्हि ॿुधाए हक़ीक़त आहे। यार बाबा इहा ॻाल्हि सोराना पक्का त शेरल सावल वारी ओताक ते ॿधल आहे। वणे तारा गोल तारा खुश न थी मुआ, खुश न थी। शेरल ॿधल आहे सुभाणे त तूं टंगियल हूंदे। हाणे असांजे मथां या मलामत लही वई। हाणे इहा सॼी फिल्म शेरल ऐं मुराद जे ॻिचीअ में जी पई। मुआ चङाई जो तूं लाइक ई कोन आई। जेके तोसां चङाई करण अचनि फेराए पंहिंजी मुसीबतूं उन्हनि जे ॻिची में विझी। ओ मां तूं छा थी चाहे त उन जी जॻह ते मां ऐं बाबो टंगियल हुजूं? हां तूं छा माणे खे पंहिंजो खेर खा सम्झो वेठो ई छा? ओ मां तूं हाणे परेशान न थी। बाबा मूं अहिड़ी फिल्म ठाही आहे जो हाणे जेकी बि ॻाल्हि थी न त इन शेरल ऐं मुराद जे ॻिचे में हूंदी। जेकॾहिं सुभाणे अदा आयो त मां उनखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि। तुंहिंजो अहिड़ो मुंहुं मुबारक आहे ई कोन जो कंहिंखे ॾेखारे वञे। इहो तुंहिंजो मुंहुं ढकियो भलो आहे। इहा तोखे ख़बर अदा जे अचण खां पोइ पवंदी। ओ मां मो आयो न उनखे बि ॾिसी वठंदासीं। मठ करे हाणे इहो भाणे महन जो वापारी हाशिम खान ईंदो ऐं मुंहिंजो अंगूठो अचे पटी थो हट करे बस कर चवां थी अंगूठो अची पटींदसि। इन घोटे रखंदी। बाबा साईं हाणे छा करणु घुर्जे? इन रूंदे त पूरी फिल्म ठाहे असांजी ॻिची में विझी छॾी आहे। असां वियासीं उन निभागे जी मदद करण जे लाइ। उन निभागे असांखे वॾी उन्ही खॾ में किराए छॾियो। पुट मूं सोचियो हो त इन्हनि मुसीबतनि जे अचण खां पोइ रूंडो सुधरी वियो हूंदो, पर इहो शैतान मरंदे मरी वेंदो पर सुधरंदो कोन। बाबा साईं सावल एतिरो आसानी सां अधा शेरल मौत कोन कढंदो जेसीं ताईं इन सिक्कू खे ऐं इन छोरी खे उन जे हवाले नथा कयूं। जॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थी वियो ऐं छोकिरीअ जो निकाह हैदर सां थी वञे हा त इहा दुश्मनी इते ई ख़तमु थी वञे हा। पोइ इहो रूंडे अहिड़ो कदम खयो छो ऐं पंहिंजी छोकिरीअ खे सिक्कूअ सां भॼाए रूंडे खे मिलियो छा? बाबा इहा त मूंखे बि ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त रूंडे इहो कदम खयो छा जे लाइ? जेकॾहिं धीनुअ खे अवां घरां न कढो हा न त सावल अहिड़ो सख़्तु कदम खणे ई न हा। बाबा सावल इहो कदम ज़रूर खणे हा। सूणीअ जी घर मां निकिरण वारी कावड़ सावल जी दिलि मां कॾहिं बि ख़तम कोन थिए हा। सावल जे साम्हूं हलणो ई पवंदो। उते ई ख़बर पवंदी त सावल चाहे छा थो। अफ़सोस सच पुछी त शेरू त मूंखे दिली तरह सां तमामु घणो अफ़सोस थी रहियो आहे छो त पंहिंजे तर जो कंधार ई मुड़ुस माण्हू उथी वेठी वारो ही राज भाग में तुंहिंजी इज़त आहे। अॼु तोखे मां हिन हाल में ॿधल पियो थो पंहिंजी औताक ते ॾिसां
सच पुछी त इन ॻाल्हि जो मूंखे बि ॾाढो अफ़सोस थो थिए, पर छा कयूं, तूं पंहिंजे कौल ऐं फ़इल ते पको न ही रहियो ऐं मूं वटि इन्ही खां सवाइ ॿियो को हल न आहे। सावल हिन हाल में रखण खां सुठो अथई मूंखे गोली हणी छॾ, गोली हणी छॾ मूंखे, छो त मां तज़लील बर्दाश्त नथो करे सघां, नथो करे सघां। यादि करे छॾ सावल, जेकॾहिं मां हितां आज़ाद थियुसि न त तोखे मारण खां सवाइ मुझो ॿियो को बि मक़सद न हूंदो। छा तो समझी, तोखे न क़ाबिल छॾींदुसि मां, हाँ? जो तुंहिंजे दिल में को मक़सद बाक़ी रहे, हाँ? इन लाइक़ न छॾींदुसि आहीं जो मुंहिंजे कंहिं बि हमराहनि खे तोखां डपडरा हुजे या को तूं नुक़सान पहुचाइण जी क़ाबिल हुजे। सिर्फ़ु तूं असांजो न सोच, तूं पंहिंजे लाइ सोच ऐं पंहिंजे लाइ दुआ घुर त हितां सही सलामत वञी, छो त हितां तोखे वञण लाइ चइनि सहारनि जी ज़रूरत पवंदी ऐं बाक़ी सॼी ज़िंदगी तूं घोड़ियुनि जे सहारे गुज़ारींदे। हथियार तो छा, पर ये हथ खाइण जे क़ाबिल में न रहंदा। अहिड़ी ज़िंदगी खां मौत खे तरजीह ॾींदुसि, तर मौत खे। मौत पर उहा तोखे असां खां कोन मिलंदई। अहिड़ो मौत मां तोखे कॾहिं बि कोन ॾिठुसि जो तूं गद्दार थी मरी। बाक़ी हा, पंहिंजे घर वञी पंहिंजे मुंहुं शर्म मां को ज़हर जो ढुक पी मरी त अलॻि ॻाल्हि आहे। तूं पूरे राज भाग ॻोठाई तरज लाइ इबरत जो निशान ज़रूर बणिबे, छो त मां मुनाफ़िक खे कॾहिं बख़्शी न आहियां कंदो। तॾहिं त वरी नाज़ सां चवंदो हा त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा रूह कॾहिं मिठा न आहिनि थींदा। चाचा, पहिरीं जॾहिं असां गॾु हुयासीं त दुश्मन खे ताक़त न हुई जो हू असां सां विढ़नि। हाणे वरी अलॻि थिया आहियूं त समूरा ज़ुल्म असां सां था कनि। ही दुश्मननि जा ज़ुल्म न आहिनि, ही जाबर मूं वारे पुट जेके पेर खया आहिनि न, ही उन्हनि जो ई नतीजो आहे। जाबर को बि ग़लति कमु नाहे कयो चाचा, हुनखे फासायो वियो आहे। इहो समूरो कमु सांवल जो आहे। माई तूं अञा जाबिर खे बचाइण थी चाहे? जाबिर पाण ज़ुल्म न आहिनि कया, इन सां गॾु असांजे पुट खे बि ज़ुल्मनि ते बीहारे छॾियो अथई, जंहिंजो कुफारो हाणे असां था पिया अदा कयूं। चाची, ही जेको ज़ुल्म सांवल वारा तव्हां सां करे विया आहिनि, छा इहो तव्हांखे ॾिसण में नथो अचे? जेकॾहिं मुंहिंजो छोकिरो सुहिणीअ खे न भॼाए वञे हा न त सांवल वारा एॾो ज़ुल्म न कनि असां सां। मूंखे पूरी पक आहे त असांजे छोरे खे वर्गलाए इन्ही कदम खणण ते जाबरी मजबूर कयो हूंदो। चाचा, जाबिर जो को बि ॾिस पतो न आहे ऐं न वरी हू सिको सां मिलंदो आहे। पोइ बि तव्हांजो इल्ज़ाम जाबिर मथां आहे। मिलण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? अॼुकल्ह त फ़ोनियूं लॻियूं पयूं आहिनि, सॼो ॾींहुं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हूंदा। मां त तव्हां सां हमदर्दी करण आयसि, पर तव्हां त इन जे लाइक़ ई न आहियो। वॾी असां सां हमदर्दी करण आई हुई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।